अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों जो कि हिन वीडियोज़ में आऊं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में कुझु, ऐं मां तव्हांखे ॾेखारींदुसि ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जी रिकॉर्डिंग जो कुझु वीडियो। उहो इंशाल्लाह वीडियो आऊं तव्हांखे हिन वीडियोज़ जी पछाड़ी में ज़रूरु ॾेखारींदुसि, ऐं तव्हां असांजी हिन वीडियोज़ खे हिकु सेकंड बि मिस न कंदा। ऐं अॼोकी हीअ जेका वीडियो आहे तमामु बहितरीनु ऐं तमामु इंट्रस्ट वीडियो आहे, तमामु सुठी वीडियो आहे, ऐं असांजी हिन वीडियोज़ खे तव्हां पूरो ज़रूरु ॾिसंदा। असां तव्हांखे ॾेखारींदासीं रिकॉर्डिंग हिन ड्रामे जी, उहा रिकॉर्डिंग कीअं थी रही आहे ऐं किथे थी रही आहे। हिन ड्रामे जा तव्हांखे अदाकार बि ॾेखारींदासीं ऐं उन्हनि ड्रामे जे अदाकारनि जे बाबति कुझु ॼाण बि ॾींदासीं। ऐं असद कुरैशी जे बारे में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, आज़म.मंगल ऐं ॿियनि अदाकारनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां आउं तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो रिक्वेस्ट कंदुसि, जेकॾहिं अञा ताईं बि असांजी हिन वीडियो खे तव्हां लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा मीरपुर माथेले में थी रही आहे। हिन ड्रामे जो डायरेक्टर फरज़ंद मलिक उर्फ़ खजू आहे, ऐं हिन ड्रामे में वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असद कुरैशी खे बि शामिलु कयो वियो आहे। ऐं असद कुरैशी जे हथ में असां ॾिठीसीं त कुझु कुहाड़ी जा सीन हुया, ऐं हिन वक़्तु असद कुरैशी जा पिक्चर्स अवां दोस्तनि जे साम्हूं आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में आज़म.मंगल, असद कुरैशी, इम्तियाज़ सुहाग, उमेद अली कलवड़ ऐं अज़ीज़ क़मब्रानी, ऐं इन खां अलावा हबीब पाhnwar, ॿिया बि खोड़ सारा एक्टर्स आहिनि। शमीम शेख ऐं दुआ जंहिंखे चवंदा आहिनि सोनू मिर्ज़ा। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में असद कुरैशी ऐं आज़म.मंगल जा गॾु सीन आहिनि। तमामु बहितरीनु ॿिन्ही जा सीन आहिनि ऐं तमामु बहितरीनु ॿिन्ही जा किरदार आहिनि। ऐं हिन ड्रामे में असद कुरैशी ऐं आज़म.मंगल पंहिंजे किरदार खे भरपूर तरीक़े सां, ऐं हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कीअं थी रही आहे, किथे थी रही आहे, इहो आउं तव्हांखे हाणे हिन वीडियोज़ में ॾेखारण वारो आहियां। त दोस्तों अचो त हलूं था उन वीडियो जे तरफ़ ऐं ॾिसूं था उहो वीडियो।